इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुम्मा कसत कुलूबुकुम मिन बअदि ज़ालिका फ़हिय कल हिजारति औ अशद्दु क़स्वा। हर किस्म जी हमद सना वदाई वाखान तारीफ़ अकेले अल्लाह रब्बुल आलमीन जिला जेको कुल कायनात जो तमाम तर मखलूक़ात जो अकेलो खालिक मालिक है। बेहिसाब बेशुमार अणगणिया अणफुट लातादाद दुरूद सलाम हुजन आखिरी पैगंबर सय्यदुल अंबिया खातमुन नबीयीन प्यारे मिठड़े सोने मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुक़द्दस से मेहरबान साथियों, अज जी बिल्कुल महदूद महफिल के अंदर मुख्तसर अवाजे सामू बयान करने की कोशिश कंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन मुखे अवांखे एहसास पैदा करने की तौफीक अता फरमाए। दुनिया के अंदर फितना कई तरह जा रोजाना की बुनियाद ते हलन पिया। बीमारियों को खोड़ बीमारियों होंदियूं हैं के जिस्मानी बीमारियों हैं के तो वरी रूहानी तौर ते बीमारियों हैं। एड़े तरीके से इंसान जेडी मल चाक चंगो भलो है तंदुरुस्त आ, इंसान जी सोच ॾिसो, इंसान जा जज्बात ॾिसो, करे करे इंसान तकब्बुर गुरूर ऐं आकड़ में इए पियो हले ॼण त शायद बीमार रुगो बाकी दुनिया थींदी आहे, ही थींदो ई कोन। जेकर दौलत आहे, खुशहाली आहे, आसूदगी आहे तो इंसान बिल्कुल एड़े अंदाज में जिंदगी पे गुजारे समझे तो शायद दुनिया में गुर्बत आ ही कान। वरी जेकर इंसान 4-5 के मजमून 4-5 के सब्जेक्ट कद किस्मती मिजाजन तबीयतन या रस्मन पढ़ी वठे, इंसान पंहिंजे पान के समझे पियो तो इल्म सजो आहे मूं वटि, बाकी दुनिया से जाहिर भी है। वरी जेकर के इंसान के थोड़ी वाह थी मिले, थोड़ी इज्जत थी मिले, को शोहरत की हवा थी लगे, मानू हुस्ने जन रखंदे या मानू मफाद रखंदे, हर तरह की सोच मौजूद है मुआशरे में। जेकर मानू इज्जत पिया कन, जेकर शोहरत पई मिले तो किथे किथे वो मानू शोहरत के सामू रखंदे या इज्जत के सामू रखंदे समझे पियो तो मुखा वधीक को मकबूल, मुखा वधीक को मशहूर, मुंह जड़ो को टैलेंट वालो, मुंह जड़ो को कमाल ऐं बासलायत को आहे ही कोन। इहा उहा सोच आहे जेका उरूज वाले पासे, कमाल वाले पासे वठी नथी वञे, बल्कि इता खां मानू जी तबाही, मानू जो ज़वाल शुरू थी थो। ऐं कॾहिं कॾहिं इंसान खे ख़बर बि न हूंदी आहे, गुमान भी न हूंदो आहे। इंसान समझे पियो तो आउं शायद अञा अकबरो पियो थियां, पर हकीकत में इता वञी जी तबाही शुरू पई थी। रब्बुल आलमीन कुरान मजीद में इंसान जा मिजाज भी समझाया, इन इंसान जी सोचन जा भी तज़किरा किया, इंसान जे नज़रन जी भी गाल कई, अमलन जी भी गाल कई, अफ़ाल जी भी गाल कई, किरदार जी भी गाल कई। इंसान केतरे कदर जाहिल होंदो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन इंसान जे उन जहालत जा भी तज़किरा किया। इंसान केडो कमजोर, हीणो, बेवस, लाचार ऐं मजबूर थे तो रब उन्हें जा भी तज़किरा किया। खुलिकल इंसानु ज़ईफ़ा, रब्बुल आलमीन फरमाया इंसान जी जेका पैदाइशी मरहलो आहे, तख़लीक़ जो जेको मरहलो आहे,
इंसान तू तो उन ते गौर फिक्र कर, तू तो उते भी कमजोर है, एतरो बेवस, एतरो लाचार, एतरो मजबूर, जो रब्बुल आलमीन फरमाया अलम यकुन नुतफतम मिन मनीही जुमना, ही आकड़, ही गुरूर, ही तकब्बुर, ही खूबसूरती, हुस्न, ही शायरी, ही कमाल जा लफ्ज, ही चंद्र तारा खणी पट ते अचण वारियूं ॻाल्हियूं, ये तशबीह, ये भेटा, ये मिसाल। रब से तो फरमाया अलम यकुन नुतफतम मिन मनीही जुमना, इंसान तू पंहिंजी हकीकत ते करे गौर फिक्र कयो आ, तुझी हैसियत आहे छा, तू पंहिंजी इब्तिदा खे ॾिस, पंहिंजे आगाज़ खे ॾिस, पहिरीं पहिरीं वही आहे ऐं रब्बुल आलमीन तारुफ केड़ो पियो कराए, रब्बुल आलमीन दावत केड़ी पियो ॾे। रब से फरमाया इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़, पंहिंजे ख़ालिक जो तारुफ हासिल कर, पंहिंजे रब खे सुञाण, उन रब जी मारिफत हासिल कर। अल्लज़ी खलक़, वो अल्लाह अकेलो आ, अल्लज़ी खलक़, बाकी सब कुछ उन खलक़ियो आहे, बाकी सब कुछ मखलूक आहे, वो खालिक अकेलो आहे। तू मखलूक पंहिंजे खालिक खे सुञाण त सही। खलक़ल इंसान मिन अलक़, पहिरीं वही जी ॿी आयत में पैगाम केड़ो, खालिक जो तारुफ हासिल कर ऐं मखलूक जे हवाले सां इंसान तू मखलूक आहीं, तो पोइ तुंहिंजी पैदाइश कीअं आहे, तुंहिंजी इब्तिदा कीअं आहे। अॼु खां 1500 साल अॻु में उन अरबन खे सम्झायो पियो वञे त तव्हां ॾिसो तख़लीक़ी मरहला कहिड़ा था अचनि। अलम यकुन नुतफतम मिन मनीही जुमना, छा तुंहिंजी इब्तिदा हिकिड़े कतरे खां कान्हे का, उहो कतरे खां पोइ इंसान जा जेके मरहला ठहनि था, उहो रब्बुल आलमीन कीअं तोखे ख़ूबसूरत अंदाज़ में पाले भी सही, परवरिश भी करे, बंदोबस्त भी करे, इंतजाम भी करे। रब्बुल आलमीन फरमाया हुवल्लज़ी युसब्बिरुकुम फिल अरहाम कैफ यशा, ही जेका शक्ल आहे, ही जेको शेप आहे, ही जेको लुक आहे, ही जेका तस्वीर आहे, भला इहा तव्हां पंहिंजे पाण ठाही आहे। मूंखां पुछो, ॿिए खां पुछो, अदा जेका शक्ल मुबारक आहे, ही जेको चेहरो आहे, तूं पंहिंजी मर्ज़ी सां सेट कयो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जी तख़लीक़ जा कोई मरहला जेके इंसान जी तख़लीक़ में आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन ख़ालिक़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन इंतज़ाम किथे किथे कया, केॾा केॾा ख़ूबसूरत इंतज़ाम कया, रब उते संभालींदो रहियो, रब्बुल आलमीन परवरिश जा इंतज़ाम कंदो रहियो। दुनिया जे अंदरि आयो आहीं, पंहिंजी मर्ज़ी सां आए, बोली केड़ी हुजे, मुल्क केड़ो हुजे, जिस्म केतरो हुजे, कदबुत केतरो हुजे, चेहरे जी रंगत केतरी हुजे, दुनिया में उम्र घणी थी खपे, पंहिंजी मर्ज़ी सां आया आहियूं, पंहिंजे तौर ते फ़लसफ़ा था पेश कयूं, पंहिंजे तौर ते अकुल जी दौड़ था पेश कयूं, चऊं था त असां जेॾो को कोन्हे को, जेॾा के आयो न आयो, पर ॿुधायो त सही दुनिया में तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां आया आहियो, ॿुधायो त सही जंहिं ज़बान सां तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॻाल्हियूं कयो था, इन ज़बान खे ताक़त कीअं मिली आहे, इन ज़बान खे उहा क़ुवत मिली त कीअं मिली आहे। रब्बुल आलमीन फरमायो तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। पावर कंहिंजो, इख्तियार कंहिंजो, हुकूमत कंहिंजी, आर्डर कंहिंजो, हुक्म कंहिंजो थो अचे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो बियदिल मुल्क, उहो अल्लाह आहे जंहिंजे हथ में हर तरह जी हुकूमत, हर तरह जो पावर, हर तरह जो इख्तियार आहे। व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर, हर मामले ते कुदरत वारो बि अल्लाह आहे। अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात, उहो अल्लाह जंहिं मौत खे बि ख़लक़ियो आहे, जंहिं ज़िंदगी खे ख़लक़ियो आहे। अॼु मूंखे ॿुधायो ज़िंदगी छा आहे, ज़िंदगी जो फ़लसफ़ो छा आहे, ज़िंदगी जो सिलसिलो छा आहे। दुनिया जे अंदरि आयासीं, दुनिया मां वेंदासीं, अचण ऐं वञण जे विच वारे मरहले खे पाण हयाती चऊं, पाण ज़िंदगी चऊं, पाण लाइफ चऊं, पाण उनखे ॼमार चऊं, पाण उनखे उमिरि चऊं, कहिड़ी बि पैकिंग जे अंदरि पाण उनखे पेश कयूं। अचण ऐं वञण जो विच वारो जेको वक़्फ़ो आहे, इहो निज़ाम कंहिं रखियो आहे। दुनिया में कंहिंजी मर्ज़ी सां आयासीं, असां खां कंहिं कोन पुछा कई त मुल्क कहिड़ो हुजे, जिते तूं पैदा थियण चाहीं थो, जिते तुंहिंजी विलादत थिए, ॿोली कहिड़ी हुजे,
कलर रंग केड़ो हुजे, चेहरे जी उहा साख्त केड़ी हुजे, बेहक केड़ी हुजे, भला उम्र केतरी खपे, भला ताकत केतरी खपे, भला सेहत केतरी खपे, भला केतरियूं बोल जेके बीमारियूं मूंखे न लगन, मूंखे ॿुधायो। अहिड़ा हीणा, अहिड़ा कमज़ोर, अहिड़ा बेवस दुनिया जे अंदर आयासीं तारुफ कहिड़ो आहे, आयासीं लिबास कहिड़ो आहे, बेनाम आया आहियूं, नालो बि कोन्हे को, लिबास जे हवाले सां बेलिबास आया आहियूं। पोइ अवते अल्लाह रब्बुल आलमीन परवरिश जो इंतज़ाम बि कयो। रब से फरमायो हुवल्लज़ी युसब्बिरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा। उन रब जूं महिरबानियूं त ॾिसो, उन रब जी शफ़क़त ॾिसो, उन रब जी रहमत ॾिसो। मां जीजल जे पेट जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन शक्लियूं पियो बणाए, तस्वीर पियो ठाहे, शक्ल पियो ॾे, ऐं इन जे तख़लीक़ी मरहले में रब्बुल आलमीन बयान कीअं पियो करे। फरमाए वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। रब्बुल आलमीन इंजीर फ्रूट थे तो, मेवो थे तो, अल्लाह रब्बुल आलमीन उन जो कसम ज़िक्र फरमायो। रब्बुल आलमीन ज़ैतून जो तज़किरो कयो। इन जे अंदर हिकमतूं छा है, इन जे अंदर राज़ छा है। मुख़्तलिफ़ मुफ़स्सिरीन कराम इन हिकमत जे तहत इहा बि ॻाल्हि हिकिड़ी ज़िक्र कनि था त इंजीर वारी ज़मीन जी ॻाल्हि आहे। उते हिकु पैगंबर जा मामला, उते पैगंबर जो इलाइक़ो, उते पैगंबर जी सरज़मीन आहे। व ज़ैतून वारो इलाइक़ो, इते फ़लस्तीन, इराक, शाम, ये हिकिड़ा अंदाज़ा, तख़मीना ऐं हिकमत जे तौर ते तलाश करण जी ॻाल्हि आहे। हिकु राय जे हवाले सां हिकु मुनासिबत तलाश करण जी ॻाल्हि। वरी फरमाई वतूर सीनीन, हू जेको तूर सेना, हू जेको पहाड़, हू जेको जबल, उन जे हवाले सां अल्लाह रब्बुल आलमीन कसम ज़िक्र फरमायो। उन्हनि जा तज़किरा कंदे रब्बुल आलमीन फरमायो वहाज़ल बलदिल अमीन, वो बलद अमीन, मक्को शहर जंहिंजा तज़किरा रब्बुल आलमीन ईअं बि कया। रब साईं फरमायो मोहम्मद मुस्तफ़ा सुन, अवां जो इहो शहर, अवां इन शहर जा रहवासी। रब साईं तो फरमायो मां अल्लाह खे इन मक्के जो कसम आहे। कसम सां अल्लाह रब्बुल आलमीन तज़किरा फरमाया। चार कसमन खां पोइ रब्बुल आलमीन फरमाए लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम। इंसान तुंहिंजो तख़लीक़ी मरहलो जेको आहे, तुंहिंजी बेहक जेका आहे, तुंहिंजो जेको सांचो आहे, तुंहिंजो जेको ढांचो आहे, रब साईं तो फरमाए ॾाढो ख़ूबसूरत बणायो आहे। असां इन हवाले सां चऊं अशरफुल मख़लूक़ात, इन हवाले सां चऊं अफ़ज़ल मख़लूक़ात, पर गॾोगॾु उन जो सबब छा आहे, छाजे करे असां अफ़ज़ल आहियूं, छाजे करे असां अशरफ आहियूं। ताकत आहे पाण वटि या पाण खां ॿी मख़लूक़ खे ताकत वधीक आहे। जानवरनि जी ॻाल्हि कयूं, अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ी मख़लूक़ ख़ल्क़ी आहे, मुंहिंजी अव्हांजी ताकत का माना कान थी रखे। खोड़ ताक़तवर मख़लूक़ूं अल्लाह रब्बुल आलमीन ख़ल्क़ियूं आहिनि। जेकॾहिं पहाड़नि जी ताक़त जी ॻाल्हि कजे, जेकॾहिं समुंड जी उन हैबत, रोब ऐं दहशत जी ॻाल्हि कजे, जेकॾहिं दरिया जी ॻाल्हि कजे, अहिड़े तरीक़े सां बुलंद चमकंदड़ ख़ूबसूरत मख़लूक़ में तव्हां चंड जी तशबीह ऐं मिसाल ॾींदा आहियो। बुलंद बाला क़िस्म जे मख़लूक़नि जी असां मिसाल ॾींदा आहियूं। ताक़त में या जिसामत में या कदो क़ामत में इंसानी उन तख़लीक़ जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, जेकॾहिं ड्रेग जी ॻाल्हि कयूं, अल्लाह उन ड्रेग में बि अहिड़ियूं मख़लूक़ात खे ख़ल्क़ियो आहे। रब्बुल आलमीन उन जा मिसाल बि ॾिना। रब साईं फरमायो उन ते गौर फ़िक्र त कयो, उठ जी तख़लीक़ छा आहे, उठ खे अल्लाह रब्बुल आलमीन कीअं ख़ल्क़ियो आहे, कीअं पियो हले। रब्बुल आलमीन उन हवाले सां बि तज़किरा कया। गौर फ़िक्र करण जे बारे में, तहक़ीक़ करण जे बारे में, खोजना करण जे बारे में, इल्म जे बारे में, मारिफत जे बारे में, शऊर जे बारे में, ॻाल्हि जी गहराई ताईं पहुचण जे बारे में रब्बुल आलमीन का हिकिड़ी ॿ आयत न बल्कि कई 100 आयतनि सां अल्लाह रब्बुल आलमीन तज़किरा कया आहिनि, वाक़िया ज़िक्र कया आहिनि। अॼु इंसाननि खे होड़ छाजी आहे, अॼु इंसाननि खे तकब्बुर छाजो आहे, गुरूर छाजो आहे। जेकॾहिं अशरफुल मख़लूक़ात जी ॻाल्हि कयो था, सबब तलाश कयो छाजे करे, ऐं पोइ वरी अल्लाह रब्बुल आलमीन इन इंसान जा मिसाल अहिड़ा बि ॾिना जो रब्बुल आलमीन फरमाए थो जानवरनि खां बि बदतर आहिनि कुझु इंसान। उन्हनि जा सबब कहिड़ा आहिनि, उन्हनि सबबनि खे बि ज़िक्र कयूं, उन्हनि खे सम्झंदा हलूं। बुनियादी तौर ते नेमतनि जी ॻाल्हि कयूं, नेमतूं खोड़ ॻणे नथा सघूं।
शुमार नथा करे सघो। रब से फरमायो वफी अनफुसिकुम अफला तुबसिरून, पंहिंजे जिस्मनि ते गौर कयो, पंहिंजी जाननि ते गौर कयो। उहो अल्लाह जे तव्हांखे ॿुधण जी सघ ॾिनी आहे। ही कन, ही ॿुधण जी सघ केॾी वॾी नेमत आहे। पाणी जो कतरो पइजी वञे, थोरो उन जे अंदरि तकलीफ़ थियणु शुरू थिए, या ॿुधण घटि था करे छॾियूं, या वरी कम वारियूं ॻाल्हियूं कोन था ॿुधूं, हूअं चऊं था साईं हाणे ॿुधण जे हवाले सां मिड़े फ़र्क़ु अची वियो आहे। पर जेकॾहिं मफ़ाद जी ॻाल्हि अची वञे उन हवाले सां भले आस्ते ॻाल्हि कयो, पर माण्हू कन ॾियो ॿुधियो वञे न, मां एतिरो त पाण बि सम्झूं था। ही अखियूं, ही सुञाणप जेकॾहिं न आहे, अखियूं आहिनि, नज़र आहे, वॾी नेमत आहे। 5 मिंट 2 मिंट अखियूं बंदि करे हलण जी कोशिश कयो, ख़बर पइजी वेंदी गुरूर छाजो, आकड़ छाजी, तकब्बुर छाजो। अंदाज़ो लॻायो केॾियूं वॾियूं क़ीमती नेमतूं आहिनि। रब्बुल आलमीन फरमायो उहो अल्लाह जंहिं तव्हांखे अहिड़ियूं नेमतूं ॾिनियूं आहिनि, जेका नेमत कननि जी आहे, ॿुधण जी सघ आहे, जेका नेमत अल्लाह रब्बुल आलमीन बसारत जी ॾिनी आहे, बीनाई जी ॾिनी आहे, नज़र जी ॾिनी आहे। रब्बुल आलमीन वल अफ़इदत जा तज़किरा कया, दिल ऐं दिमाग़ ॿिन्ही जे हवाले सां मुश्तरिका तौर ते लफ़्ज़ इस्तेमालु थींदो हुजे। दिल जे लाइ घणे भाङे लफ़्ज़ अफ़इदा इस्तेमालु थींदो हुजे। धड़के पई दिल, या दिल जी धड़कण केॾी वॾी नेमत आहे। सॼो दारो मदार किथे दिल ते आहे। अला दिल साफ़ हुजे त बाक़ी सभु शयूं माफ़। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त कर्ज़ माफ़ करे ॾेखारियो, इहा ॻाल्हि आहे त कोई इम्तिहान माफ़ करे ॾेखारियो, इहा ॻाल्हि आहे त ॾेतियूं लेतियूं माफ़ करायो, सभिनी खे चयोसीं मुंहिंजी दिल साफ़ आहे, ॾींदुसि। पर हाणे अॻियां माण्हू ॿुधायो त सही, दीन खां भॼण जे लाइ, इबादतनि ते ठठोलूं करण जे लाइ, ऐं पंहिंजे पाण खे पाक साफ़ बयान करण जे लाइ केॾी जुरतमंदाना अंदाज़ में जुमला था चऊं। दिल साफ़ आहे, तंहिंजे करे नमाज़ बि माफ़, रोज़ा बि माफ़। मूंखे ॿुधायो प्यारे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा खां वधीक कंहिंजी का दिल पाकीज़ा हूंदी, का निफ़ासत वारी, का साफ़ शफ़ाफ़ पाकीज़ा, रूहानी तौर ते बि पाकीज़ा, अख़लाक़ी तौर ते बि पाकीज़ा, जिस्मानी तौर ते बि पाकीज़ा, इल्मी तौर ते बि मोहम्मद मुस्तफ़ा खां वधीक को इल्म वारो कोन्हे। नऊज़ बिल्लाह, नऊज़ बिल्लाह। तव्हीं चओ था नमाज़ूं नथा पढ़ूं, दिल साफ़ आहे। होॾा मोहम्मद मुस्तफ़ा फर्ज़ी नमाज़ूं त पढ़ाइनि पिया, पर जेका राति जो लिकियल नमाज़, लिकियल मां मुराद जेका घर जे अंदरि मोहम्मद मुस्तफ़ा तहज्जुद जी नमाज़ पढ़नि पिया, रब्बुल आलमीन तज़किरो कंदे फरमाई या अय्युहल मुज़्ज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला निस्फ़हु अव इनकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला। रब्बुल आलमीन तो फरमाए प्यारा पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा सॼी सॼी राति डिघो डिघो क़याम न कंदो कर, अधु राति कुझु हिसो वरत्तिलिल क़ुरआन तरतीला, इन क़ुरान मजीद खे ठाहे ठाहे इत्मिनान सां उन अंदाज़ में पढ़ंदो कर। मूंखे ॿुधायो मोहम्मद मुस्तफ़ा खां वधीक कंहिं क़ुरान मजीद खे अहसन अंदाज़ में पढ़ियो हूंदो? मोहम्मद मुस्तफ़ा जे अंदाज़ में पढ़ियो, उहो कामिल अंदाज़ आहे। अॼु असांजो हाल छा आहे? अॼु हुफ़ाज़, अॼु क़ुरा, पर किथे किथे इहे वीचारा बि हिकिड़े दायरे कार जे अंदरि हूंदा आहियूं। अचे पियो रमज़ान जो महीनो, हिकु हाफ़िज़, हिकु क़ुरान, उहा सफ़, ऐं पोइ फरमाइशूं घणी हूंदियूं। हिकिड़ा चवंदा साईं अञा बि थोरो वधीक, साईं अॼु मिड़ई तव्हांजी स्पीड मिड़ई घटि हुई। अंदाज़ो लॻायो असां जूं इबादतूं रस्म न पियूं हलनि, असां जूं इबादतूं मिज़ाज जे हवाले सां पियूं हलनि, असां जूं इबादतूं तबियत जे हवाले सां पियूं हलनि। इबादतूं तबियतुनि जे मोहताज न हुजणु घुरिजे। अॼु असां कुझु जुमला चई करे दीन ते ठठोलूं करण वारा मुस्लमान, दीन खे ठठोलनि खे करे बयान करे खिलण वारा बि मुस्लमान, फैलाइण वारा बि मुस्लमान। आउं त एतिरे अंदाज़ में बिल्कुलु मोहतात गुफ्तगू पियो कयां, पंहिंजे उन थोरे इल्मी कदबुत मुताबिक़ जेको महदूद हूंदो, मुख़्तसर हूंदो, पर यकीन कंदो ग़ैर मुस्लिम असांजे मुआशरे में दीन इस्लाम ते ठठोलूं कोन था ठाहिनि, लतीफ़ा कोन था ठाहिनि, उन्हनि जे कचहरियुनि जे अंदरि इहा शइ कान मिलंदी। बाज़ औक़ात आउं त ज़ाती तजुर्बे जी ॻाल्हि कयां, कई भेरा अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, किथे किथे असां उन्हनि खे बि ॾिठो आहे असांजे दीन जे मामले में जिन में ॻाल्हि अचे थी, बाज़ औक़ात उहे बि अदब सां था ॻाल्हि पेश कनि। पर अॼु मुस्लमाननि जो हाल छा आहे, उहा हदीस साम्हूं रखो। रसूल खे फरमायो जॾहिं हया हलियो वञे, जॾहिं शर्म निकिरी वञे माण्हू मां, जॾहिं निदामत जो एहसास ख़त्म थी वञे, पोइ माण्हू हर क़िस्म जो कमु करे थो। ॿिनि लफ़्ज़नि में जेकॾहिं चऊं
जॾहिं न इंसान बेहया थी तो पए पोइ उन मां हर कम जी तवक्क रखे सघो था। अॼु रिश्ता नाता रिश्तनि जो तक़द्दुस रिश्तनि जी अज़मत अॼु केतिरे क़दुरु ख़त्म थी चुकी आहे। वजह छा आहे? सबब छा आहे? इंसान बेहया थी पियो। ये लफ़्ज़ आउं इन मिस्दाक़ में पियो पेश कयां। अॼु औलाद जो वालिदैन सां रवैयो छा आहे ऐं किथे किथे वालिदैन जो औलाद सां रवैयो छा आहे। तस्वीर जा ॿई पासा जेकॾहिं जांचो ॿिन्ही एतबार सां ॾिसो किथे किथे वालिदैन जो रवैयो पंहिंजे औलाद सां कहिड़ो आहे ऐं किथे किथे औलाद जो रवैयो वालिदैन सां कहिड़ो आहे। रिश्ता नाता वॾ नंढाई लिहाज़ अदब अख़लाक़ अॼु मज़हब जे नाले ते छा कुझु पेश कयो थो वञे। माण्हू अखियूं बंदि करे ऐं ज़बाननि खे बिल्कुलु खोले वाह वाह कंदे क़बूल पिया कनि। सोचो त सही, परखियो त सही, तव्हांखे ॾिनो छा पियो वञे, कहिड़ी पैकिंग जे अंदरि ॾिनो पियो वञे। अॼु मूंखे ॿुधायो जमहूरियत जे नाले ते छा ॾिनो पियो वञे। मूंखां वधीक तव्हां तजुर्बा रखंदा हूंदो, मूंखां वधीक तव्हां इन मामले में इल्म रखंदा हूंदो। अॼु अदब जे नाले ते छा ॾिनो पियो, अॼु हया जे नाले ते छा ॾिनो पियो वञे, अॼु इज़हार जी आज़ादी जे नाले ते ॾिनो छा पियो वञे। असां क़बूल करे सोचोसीं को शादी ख़ुशी इन मौके ते सभिनी खे राज़ी करण जी कोशिश कंदा आहियूं। सभिनी खे राज़ी था कयूं। पुराना पुराना वहिंवार पाइण पर मिंथ मेड़ हिन हुन खे चयोसीं यार ख़ुशी जो मौक़ो आहे, मिड़े 4 कदम हली वियासीं त नंढा कोन थी पियासीं। विच में कई माण्हू वीचारा ईंदा आहिनि सुलह जे लाइ ठाह जे लाइ। भली ॻाल्हि आहे, सुलह कयो ठाह कयो। ख़ुशी जंहिं ॾिनी आहे उन ज़ात खे त कोन पिया नाराज़ कयो। किथे ईअं त कोन्हे को ख़ुशी जे मौक़े ते अहिड़ा अहिड़ा कम कया पिया वञनि जंहिंसां अल्लाह रब्बुल आलमीन नाराज़ थिए। ख़ुशियूं ॾियण वारो त अल्लाह आहे न। सभिनी खे राज़ी पिया कयो ऐं कम कहिड़ा पिया कयो। उते ज़र्रे बराबर थोरी निदामत का हुजे न, बल्कि उन्हनि माण्हुनि जी ख़िदमत में हिकिड़ो गुज़ारिश पेश कया जेके माण्हू बिज़ाहिर उन्हनि शयुनि खां वाक़िफ़ बि कोन्हनि, मुत्तफ़िक़ बि कोन्हनि, पर मिड़ई अलाह संगत आहे, अलाह मिड़े पाड़े जी ॻाल्हि हुई, अलाह मिड़े वास्ते जी ॻाल्हि हुई। वास्ते जी ॻाल्हि, पाड़े जी ॻाल्हि, दोस्त अहबाब जी ॻाल्हि तव्हांखे अंदाज़ो बि कोन्हे तव्हां कहिड़ी शइ खे प्रमोट पिया कयो, तव्हां कहिड़ी शइ जो हिसो पिया थियो। ऐं उन खां पोइ जेका शइ बयानु कई पई वञे उन्हनि ख़ुशी जे मौक़े ते राग रग जी सूरत में या एको साउंड लॻाए करे जेके लफ़्ज़ जेके जुमला जेके गाना इस्तेमाल पिया थियनि, यकीन कंदो उहे लफ़्ज़ ॿुधण जोगा बि कोन आहिनि। जेके लफ़्ज़ फ़ख़्रिया तौर ते पेश था ॿुधण जोगा बि कोन आहिनि। पर अॼु असांजे मुआशिरे में जेॾी महिल दिलियूं अंधियूं थी वञनि, रब साईं उन हालत जे हवाले सां तज़किरो कयो जेका इंसान जी हालत, इंसान जी दिल जी कैफ़ियत ईअं थी वञे जो सुम्मा कसत कुलूबुकुम मिन बादि ज़ालिका फहिय कल हिजारत औ अशद्दु कसवा। रब फरमायो तव्हांजूं दिलियूं पत्थर थियूं। पत्थर बि केतिरियूं आहे। रब साईं 3 पत्थरनि जी कैफ़ियत ज़िक्र कई। फरमाए कुझु पत्थर अहिड़ा आहिनि लमा यतफज्जरु मिनहुल अनहार, अहिड़ा बि पत्थर आहिनि जंहिंमें नरमी पैदा थिए। तव्हां त दिलनि जा एॾा सख़्त थी वियो, पत्थर जहिड़ियूं तव्हांजूं दिलियूं थियूं। पर रब्बुल आलमीन ने फरमायो पत्थरनि खां बि वधीक सख़्त, छो त पत्थरनि में बि नरमी अची थी वञे। दिल जो अल्लाह रब्बुल आलमीन मिसाल पत्थर सां पियो ॾे। दिल जे अंदरि सख़्ती कीअं थिए, साख़्त जे हिसाब सां दिल त नरम आहे न, ऐं दिल जे अंदरि तव्हां पथरी बि ॿुधी कान हूंदी। दिल जे अंदरि सुराख ॿुधो आहे। रब्बुल आलमीन बचाए बीमारियुनि खां, जेके बीमार आहिनि अल्लाह शिफ़ा अता फरमाए, पर दिल पत्थर थी वञे, पत्थर खां बि सख़्त। रब फरमाए पत्थर बि नरम थी था वञनि। लमा यतफज्जरु मिनहुल अनहार, जंहिंमां शाखूं नहरूं फुटी थियूं निकिरनि, चश्मा निकिरनि था, पाणी जो निज़ाम अचे पियो,
पहाड़ी इलाइक़नि में पाण वटि उहो पाणी पहुचे पियो। इन पत्थरनि के वो पानी चीरे करे निकरे तो लमा यशक्कु फयखरुजु मिनहुल मा। वो पत्थर चीर जी था पवन, वो पहाड़ी पत्थर बि सख्त है पर चीर जी पवन उतां पानी निकरियो अचे। रब केॾो खूबसूरत मिसाल ॾिनो। यानी जेकर तव्हांजूं दिलियूं सख्त थी वञनि, तव्हांजूं एॾियूं दिलियूं सख्त थियूं जो तव्हांजे अखियुनि मां बि पाणी न निकिरे, तव्हांजे दिलनि में उहा रोइण वारी कैफ़ियत पैदा न थिए। व इन मिनहा लमा यहबितु मिन ख़शियतिल्लाह। रब फरमाए अहिड़ा बि पत्थर आहिनि पहाड़ी इलाइक़ा जेके वञनि था ॾिसनि घुमनि, उहे जेका लैंड स्लाइडिंग थिए थी, पत्थर वॾा वॾा पत्थर पंहिंजी जाइ छॾे रड़ंदा पिया अचनि वॾे हैबतनाक अंदाज़ में, वॾे ख़ौफ़नाक अंदाज़ में। इंसान केतिरो मज़बूत हुजे उन्हनि पत्थरनि जो मुक़ाबिलो न पियो करे सघे। रब फरमायो ये छाजे करे? फरमाई मिन ख़शियतिल्लाह, अल्लाह जे डप जे करे। तो बुनियादी सबब छा आहे? इल्म, ज्ञान, मारिफत, शऊर। यह सभिनी खां वधीक वॾी नेमत आहे। इन नेमत खे या त पाण सुञातोसीं कोन, या त पाण खे इल्म जे नाले ते ॾिनो ई कुझु ॿियो पियो, या वरी असांजे तरजीह जी जेका लिस्ट आहे, मफ़ाद जी जेकर लिस्ट जी ॻाल्हि कयूं त असांजे मफ़ादात में, असांजी तरजीहात में भला इस्लाम आहे या न? जंहिं माण्हू जा मफ़ाद सही मफ़ाद परस्ती आहे, मफ़ाद जो दौर लॻो पियो आहे, हर कंहिंखे पंहिंजी लॻी आहे। भला दुनिया जो सौदो आख़िरत जे बदिले में करे, आख़िरत जो सौदो करे दुनिया जी चंद ज़िंदगी वठूं था, क़बूल था कयूं, इहो को भलो सौदो कयो आहे? इहा का चालाकी चइबी पई, इहा का होशियारी चइबी पई? उन नतीजे में अॼु असांखे उहा गुफ़्तगू करणी पई पए, मुस्लमाननि सां उहा गुफ़्तगू करणी पई पए। मुस्लमाननि खे सम्झाइणो पियो पए त अल्लाह जो एहतराम, अल्लाह जो मक़ाम छा आहे। मा लकुम ला तर्जून लिल्लाहि वक़ारा वमा क़दरुल्लाह हक़ क़दरिही। दुनिया जे अंदर छा इन खां अॻु में तकब्बुर वारा माण्हू कोन गुज़रिया? छा इन खां अॻु में नफ़्सियाती क़िस्म जा माण्हू कोन गुज़रिया? छा इन खां अॻु में मजनू क़िस्म जा माण्हू कोन गुज़रिया? छा इन खां अॻु में अहिड़े क़िस्म जा गुमराह जेके इल्म जी बुनियाद ते, हू सम्झनि ॼाण जी बुनियाद ते, अक़ल जी बुनियाद ते, छा पहिरीं गुमराह कोन गुज़रिया आहिनि? क़ुरान मजीद पूरो मज़मून ज़िक्र कयो आहे, पूरो मज़मून ज़िक्र कयो आहे। कुझु माण्हू दौलत जी बुनियाद ते गुमराह था, रब उन्हे जा तज़किरा बि कया। कुझु माण्हू शोहरत जी बुनियाद ते गुमराह था, रब उन्हे जा बि तज़किरा कया। कुझु माण्हू हुकूमत जी बुनियाद ते, बादशाह जी बुनियाद ते गुमराह था, रब उन्हनि जा बि तज़किरा कया, उन्हनि जी तबाही जा उहे अंजाम बि ज़िक्र कया। कुझु माण्हू इल्म जी बुनियाद ते गुमराह था, रब उन्हे जा बि तज़किरा कया। रब्बुल आलमीन जी सिफ़त आहे अल हकीम। अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़नि माण्हुनि खे ढर बि ॾिनी, मोहलत बि ॾिनी। तज़किरा तव्हां कई चकर ॿुधा आहिनि। फ़िरौन चए थो फ़क़ाल अना रब्बुकुमुल आला, मूंखां वधीक रब को आहे? केॾो वॾो कुफ़्र आहे, केॾो वॾो जुमिलो चई। रब्बुल आलमीन उन ॾींहुं उन जुमिले वारे वक़्त में अल्लाह रब्बुल आलमीन उनखे ख़त्म कोन कयो। अल्लाह समद, अल्लाह बेपरवाह, पर अल्लाह रब्बुल आलमीन ढर पियो ॾे, मोहलत पियो ॾे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे फ़ैसिलनि जे अंदरि अल हकीम आहे। अना रब्बुकुमुल आला चवण जे बावजूद बि अल्लाह रब्बुल आलमीन जेको रब हुअण जी दावा पियो करे न, अल्लाह हुनखे अहिड़ो बेवस थो बणाए, अहिड़ो मजबूर थो बणाए। ताक़त, फौज, पावर, गुरूर एॾो हुयो। होॾां मूसा अलैहिस्सलाम, उनजा साथी, उहे को फ़िरौन जे मथां हमलो करण कोन आया, उहे त पंहिंजी जान पिया बचाइनि। क़ुरान मजीद जो मफ़हूम इहो आहे, वक़्त जी तक़ाज़ा आहे, चंद इशारा पिया ज़िक्र कयो। जंहिं चयो त मुंहिंजी सघ, मुंहिंजो पावर, मुंहिंजी ताक़त, ऐं ठठोलू कंदो हो, मज़ाक कंदो हो, चवंदो हो न मुंहिंजे लाइ एॾो वॾो को महल, एॾी वॾी का सीढ़ी, बुलंद जेका जॻह तयारु कयो, मां उन ते चढ़ी ॾिसां मूसा अलैहिस्सलाम वारो रब किथे आहे? इहे जुमिला हुया न, उहे जुमिला चवण वारो किथे आहे? उहा ताक़त केॾां वई? उहो गुरूर केॾां वियो
जेको अहिड़े क़िस्म जो ठठोलू मज़ाक करे पियो, इहा तारीख़ शुरू खां वठी रही आहे, इबरत जो निशानो बणिजी आहे। अहिड़ो तमाशो जो अल्लाह रब्बुल आलमीन मूसा अलैहिस्सलाम ऐं उनजे साथियुनि खे नजात त ॾिनी, पर उन्हनि जे साम्हूं उन फिरौन खे गर्क करे पियो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन इन हवाले सां सम्झाइण जी बि ॻाल्हि कई। अॼु असांजे मुआशरे जे अंदरि कई तरह जा फितना, ख़्वाहिशात, दिल जा पूजारी, नफ्स जा पूजारी। पूजा सिर्फ बुतनि जी कोन्हे, पूजा सिर्फ ॿी मखलूक जी कान्हे का, अहिड़ी पूजा जेको इंसान पंहिंजे ख़ास परस्त थी वञे। रब्बुल आलमीन इन मंज़र ऐं इन सोच ऐं इन नज़रे जी बि ॻाल्हि कई आहे त जॾहिं माण्हू पंहिंजे ख़ास परस्त थी वञे, पंहिंजी नफ्स जी पूजा करण वारो बणिजी वञे, पंहिंजी दिल जी मर्ज़ी ते हलण वारो माण्हू, इहा दिल जी मर्ज़ी ऐं इहा ख़ास परस्ती मां एतिरे क़दुरु चवंदुसि जीअं फुटबॉल जी उन रांदि में जेको बाल जो हशर थिए थो, जेके लतूं लॻनि थियूं न, उहो ख़्वाहिश परस्त माण्हू, नफ्स जो पूजारी माण्हू, उहो जाइ जाइ ते ईअं धिका ऐं ठोकरूं खाईंदो रहे थो। सुबुह जो हिकिड़ी ॻाल्हि थो करे, कलाक खां पोइ ॿी थो ॻाल्हि करे, मंझंदि जो टी थो ॻाल्हि करे, ख़्वाहिशूं बि मटिजनि पियूं, माण्हू जी सोच बि मटिजे पई ऐं उनजो असर उनजी शख़्सियत ते थिए पियो। ख़ुदि पंहिंजे वस में कोन्हे, जेको माण्हू पंहिंजे वस में न हुए, जेको माण्हू उन कंट्रोल में कोन्हे को, यादि रखो हिकिड़ो उसूल आहे, उहो उसूल इस्लाम बि ॾसियो आहे, माण्हू पंहिंजे पाण ते काबू रखे, ज़बान जे हवाले सां बि काबू में रहे, इल्म जे हवाले सां बि हिकिड़े दायरे कार जे अंदरि रहे, दायरे खां ॿाहिरि न निकिरे। इल्म कोन्हे को, ॼाण कान्हे का, पोइ उन जे बावजूदि पंहिंजे तरफ़ां शयूं न पेश कयो, चाहे कहिड़ी फील्ड जे अंदरि हुजो, चाहे कहिड़े शोबे जे अंदरि हुजो। जेकॾहिं तव्हांखे माण्हू इल्म वारो तसवर कनि था, माण्हू अहले इल्म तसवर कनि था, माण्हू कंहिं शोबे, कंहिं हुनर, कंहिं फन जो तव्हांखे माण्हू माहिर तसवर कनि था उसने सन जी बुनियाद ते, पर तव्हां उन दायरे मां ॿाहिरि न निकिरो जेतिरो तव्हां वटि इल्म आहे। जेकॾहिं डॉक्टर आहियो, जेकॾहिं इंजीनियर आहियो, जेकॾहिं कारोबारी माण्हू आहियो, जेकॾहिं कंहिं अदब सां जुड़ियल आहियो, जेकॾहिं कंहिं इल्म हदीस सां जुड़ियल आहियो, इल्म तफ़सीर सां जुड़ियल आहियो, आर्ट्स जे कंहिं हुनर सां जुड़ियल आहियो, इन मामलात में बि जेतिरी तव्हां वटि ॼाण आहे एतिरी ॻाल्हि कयो। पर जेकॾहिं तव्हांखे सुवाल थिए, अला हाणे आउं छा जवाबु ॾियां, माण्हू छा चवंदा, हेॾा लक़ब, हेॾियूं ॻाल्हियूं, अदीब, स्कॉलर, अल्लामा, फहामा, डॉक्टर, कई स्पेशलिस्ट कोर्स थियल आहिनि, ही मरीज़ मूं वटि आयो आहे। हाणे हिते पंहिंजी अक़ुल जी दौड़ न कयो, बल्कि जेतिरी ॼाण आहे उन ॼाण मुताबिक़ वधीक चई छॾियो, अला मूंखे ॼाण कान्हे, मूंखे इल्मु कोन्हे, अला तहक़ीक़ कयां। ईअं न थिए उनखे गोल मोल अहिड़ो को जवाबु घुमाए फिराए चकरनि वारा जवाब ॾींदे, यानी माण्हू माण्हुनि खे वञी ॿुधाईंदो, मुंहिंजी बेइज़ती थी पवंदी, जवाब ई अहिड़ो ॾियां, 3 ॾींहं वते घुमंदो, इहो हा अथई, अलाए न अथई। अॼु असांजे मुआशरे जे अंदरि माण्हुनि खे जेके वसवसा अचनि था न, ख़्यालात अचनि था न, ख़्यालात ते, वसवसनि ते को कंट्रोल कोन्हे को। अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास, जेको माण्हू इन्हनि ख़्यालनि जे पोयां हलियो वञे, इन्हनि वसवसनि जे पोयां हलियो वञे, उन्हनि खे कंट्रोल न करे सघे, इहे ख़्यालात, इहे वसवसा एॾा ख़तरनाक हूंदा आहिनि। माण्हू अची नमाज़ में शामिल थिए थो, नमाज़ पढ़े पियो, उते वसवसा अचनि पिया, उते ख़्यालात अचनि पिया, गुम सुम लॻो पियो आहे। उन्हनि खे कंट्रोल कीअं कजे, शरीयत तइलीम ॾिनी आहे। ख़्यालात अहिड़ा अचनि था, फिलाणी शइ खे कंहिं ईजाद कयो, फिलाणी शइ खे कंहिं ईजाद कयो, फिलाणी जी हक़ीक़त छा आहे। आख़िरकार उहे ख़्यालात वधंदे वधंदे उन हद ते वञी था पहुचनि त हिन काइनात जो ख़ालिक़ अल्लाह रब्बुल आलमीन आहे, पर उन खां पोइ अॻी हद इंतिहाई ख़तरनाक क़िस्म जी शुरू थिए थी। मुस्लमान खे दायरे में पाबंद कयो। हाणे अल्लाह जे बारे में वधीक न सोचो, अल्लाह ई ख़ालिक़ आहे, अकेलो आहे, मालिक आहे, माबूद आहे। उन जे लाइ तव्हांखे मिसाल ज़िक्र न कयो, उन जे बारे में उन हद खां अॻिते न सोचो। अॼु असांजे मुआशरे में जेके फितना आहिनि, दौलत जो फितनो बि आहे, शोहरत जो फितनो बि आहे, अहिड़े तरीक़े सां इल्हाद जो फितनो, यानी माण्हुनि खां दीन जे हवाले सां दूरी पैदा करणु। उन जे लाइ बिराह रास्त त कोन पे पूरी सघिया, पर हाणे सिर्फ़ु उन मज़हबी तबिके खे टारगेट कयो वञे, उन जे किरदार खे पेश कयो वञे। पर हाणे जेॾी महिल असां बिल्कुलु निंड में सुतल रहियासीं,
नतीजो इहो निकितो असांजे घरनि में क़ुर मजीद आहे पढ़ूं कोन था हदीस जा किताब हूंदा इलाइक़नि जे अंदरि यार इहो अलॻि कंहिंजो मसइलो आहे असां सम्झो मज़हब असां सम्झो दीन चंद माण्हुनि जो शायदि पेशो आहे असां सम्झो शायदि चंद माण्हुनि जो धंधो आहे वाकई कुझु माण्हू थी सघे धंधो बि कंदा हुजनि कंदा बि हूंदा पर परखियो त सही जांचो त सही कलमो पढ़ियो अथव कलमे जो भरम त रखो मोहम्मद मुस्तफ़ा केतिरी मोहबत कंदा हुआ उम्मत सां अल्लाह रब्बुल आलमीन जी केतिरी मोहब्बत आहे मखलूक सां अवां जो रिस्क बंद न पियो करे अवां त ठहियो पर उहे जेके काफ़िर जेके अल्लाह जे बारे में तमामु घणो ग़लत था ॻाल्हाइनि अल्लाह रब्बुल आलमीन उन जे बावजूद उन जो रिस्क बंद न पियो करे अल्लाह रब्बुल आलमीन घर ॾिनी अल्लाह रब्बुल आलमीन मोहब्बत ॾिनी पर इल्म जो रस्तो दलील जो रस्तो अदब अखलाक सां पेश कयो अॼु असांजी बि ज़िम्मेवारी थिए थी असां इल्म वारे रस्ते के असां दलील वारे रस्ते के असां अखलाक किरदार वारे रस्ते के न विसारियो ख़ास तौर ते असांजो नौजवान मोहतात रहो इंतिहाई मोहतात रहो ही बटननि जी दुनिया ही टच जा मंज़र छा ये हिसाब खां आजा है छा अल्लाह रब्बुल आलमीन हिसाब किताब कोन वठंदो केड़े दुनिया जे अंदर रहूं पिया केड़े तकब्बुर ऐं गुरूर जे अंदर रहूं पिया अल्लाह रब्बुल आलमीन मूसा अलैहिस्सलाम खे चयो तू वञी सिधो सऊं फिरौन खे समझा हिकड़ी जिम्मेदारी इहा उन्हनि फितरनि जे बारे में आगाही रहे खबरदार रहो मुहद्दिसीन किराम ॾाढी खूबसूरत ॻाल्हि सम्झाए जॾहिं फितनो अचे थो आम माण्हू नथो सुञाणे सघे अहले इल्म तकवा वारा माण्हू इल्म वारा माण्हू ॼाण वारा माण्हू मुहक़िक़ माण्हू उहे फितनो ईंदे ई फितने खे सुञाणे वञे आम माण्हू नथो सुञाणे आम माण्हू उन्हनि फितननि जो शिकार थिए थो जंहिं फितनो पूरी तबाही मचाए थो वञे तबाही मचाइण खां पोइ नुक़सान करण खां पोइ आम माण्हू वञी सम्झे थो थी फितनो अॼु असांजे मुआशरे में बिज़ाहिर चंद ॻाल्हियुनि मां मुतासिर थी असां बग़ैर के सोचे सम्झे उन्हनि शयुनि जो हिसो थी था अल्लाह रब्बुल आलमीन मूसा अलैहिस्सलाम खे चयो तूं वञी फिरौन खे सम्झा असांजे सम्झाइण जा अंदाज़ बि जांचींदा हलो मूसा अलैहिस्सलाम चयो अल्लाह आऊं अकेलो न मूं सां गॾु मुंहिंजो भाउ हारून अलैहिस्सलाम हाणे फिरौन खे सम्झाइण को सवलो मामलो हूंदो ऐं मूसा अलैहिस्सलाम चए पियो अल्लाह आऊं अकेलो न मुंहिंजो भाउ हारून अलैहिस्सलाम हुआ अफ़सहु मिन्नी उहो वॾो फसीहुल लिसान फसाहत वारो गुफ्तगू जे अंदरि सम्झाणी जे अंदरि सम्झाणी जो अंदाज़ उनजो ॾाढो भलो आहे ऐं ज़बान जे हवाले सां हिकिड़ो मामलो ऐं हिकिड़ो मसइलो मूसा अलैहिस्सलाम तो रहियो भला हिक खां ॿ थी वेंदा असां मफ़हूम इहो मंज़र क़ुर मजीद जा तज़किरा हाणे तव्हां ॿई अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ठीकु आहे मूसा अलैहिस्सलाम हारून अलैहिस्सलाम ॿई वञो सम्झायो कीअं वञण जो अंदाज़ कहिड़ो हुजे ताक़तवर माण्हू आहे न क्या पावरफुल माण्हू आहे असां ई अवां सोचींदासीं त रोब सां दबदबे सां ॿाहूं लोॾींदे उन मंज़र उन कैफ़ियत मां वञनि तव्हां त फिरौन ॾिसंदे ई सम्झी वञे हिन खे मुंहिंजो को डपु ई कोन्हे को अहिड़े दहशत सां अहिड़े रोब सां अहिड़े अंदाज़ सां वञणु घुरिजे जो फिरौन ते रोब उहा कैफ़ियत तारी थी वञे पाण त शायदि इहो सोचींदा हूंदासीं पर अल्लाह रब्बुल आलमीन अल हकीम वारी ॻाल्हि नसीहत में दिलि जे अंदरि हिकिड़ी तड़प पैदा हुजणु घुरिजे नसीहत करण वारनि खे बि ख़बरदार हुजणु घुरिजे किथे ईअं न थिए त असांजे उन्हनि रवैयनि जे करे असांजे उन्हनि लहजनि जे करे असांजे किरदार जे करे किथे ईअं न थिए त उहे मामला मनफ़ी पासे हलिया वञनि छो जो आम माण्हू इल्म जे हवाले सां संजीदा न आहे हा पंहिंजी ज़ात जी ॻाल्हि अचे पंहिंजे मफ़ादात जी ॻाल्हि अचे पंहिंजी तंज़ीम जी ॻाल्हि अचे पंहिंजे फ़िरक़नि जी ॻाल्हि अचे
पोइ तव्हां सम्झी सघो था त हर कंहिंजा पंहिंजा मफ़ाद आहिनि, पोइ पैगाम ॿुधाइण जा पोइ ज़रिया बि अजीब तरीक़े जा हूंदा आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो फक़ूला लहू क़ौलन लय्यिना, फिरौन खे वञी नरमी सां सम्झायो। अल्लाह त ॼाणे थो त फिरौन मोमिन कोन थींदो, अल्लाह त ॼाणे थो न, पर उन जे बावजूद अल्लाह रब्बुल आलमीन मूसा अलैहिस्सलाम हारून अलैहिस्सलाम खे मोकिले पियो, वञो फिरौन खे सिधो सो सम्झायो, पर सम्झाइण जो अंदाज़ छा हुजे, लहजो छा हुजे, अल्फाज कीअं हुजनि। फक़ूला लहू क़ौलन लय्यिना, उहो रवैयो उहो लहजो नरम हुजे। इन मां इहा कतई मुराद कोन्हे त तव्हां अक़ीदो ई नरम करे छॾियो, इन मां इहो कतई मुराद कोन्हे पंहिंजे नज़रे खे मसइले जो शिकार करे छॾियो, इहो कतई तौर ते कोन्हे त तव्हां अॻियां मां मुतासिर थी वञो। दलील मज़बूत हुजे, अक़ीदो मज़बूत हुजे, रवैयो किरदार पेश करण जो अंदाज़, इन सां थींदो छा? भला कंहिंखे नरमी सां सम्झाईंदासीं, अॻियो माण्हू डिॼी वेंदो, अॻियो माण्हू खे ख़ौफ़ थींदो। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद अंदर ज़िक्र जो फरमायो लअल्लहु यतज़क्करु औ यख़शा, लअल्लहु यतज़क्करु औ यख़शा, तहां वञी इन अंदाज में समझायो हू नसीहत हासिल करे वञे, औ यख़शा या डप थी वञे, ख़ौफ थी वञे। अल्लाह खे त पहिरीं ॼाण आहे, न त इहो नसीहत हासिल कंदो, न त इहो मोमिन थींदो, न इनखे अल्लाह जो डप थींदो, पर ही नसीहत करण वारनि जे लाइ पैगाम आहे ऐं नसीहत ॿुधण वारनि जे लाइ पैगाम आहे। अॼु असांजे मुआशिरे जे अंदरि जेके नसीहत कनि था, दिलि जे अंदरि का बि लालच न रखो, को मफ़ाद न रखो, को ॿियो मतिलब न रखो। मोहम्मद मुस्तफ़ा जी कैफियत इहा ई रही आहे। रब्बुल आलमीन फरमायो फलअल्लक बाखिर नफ्सक अला आसारिहिम इल्लम युमिनु बिहाज़ल हदीस असफा, ये काफिर जिनके समझाए समझाए मोहम्मद मुस्तफ़ा जी दिल जी कैफियत एतरे कदर पहुती आहे जो सदमे वाली हालत आहे। ये काफिर भला मोमिन छो नथा समझन, छो नथा ईमान छो नथा आणनि? रसूल अकरम इन सोचन जे अंदर गुम आहिनि, इन सदमे वाली कैफियत में आहिनि। रब्बुल आलमीन उन कैफियत के कुरान मजीद में जिक्र कयो। अॼु जेके नसीहत कनि था न, जेके मुबल्लिग आहिनि, जेके माण्हुनि खे इनफरादी तौर ते नसीहत कनि था, इज्तिमाई तौर ते नसीहत कनि था, दिलि जे अंदरि घटि में घटि इख़लास एतिरो हुजे त माण्हू सम्झनि छो कोन था। उन खां पोइ अॼु असांजे मुआशिरे जे अंदरि इल्म न हुअण पहिरियों सबबु आहे। इल्म न हुअण, नतीजो छा निकितो? अजीब किस्म जा जुमला, वक्त जी तकाज़ा ऐं हिन मजलिस जी तकाज़ा इहा आहे, उहा तफ़सील सां त कोन्हे। आख़िरी गुज़ारिशात इहा आहिनि, असांजे मुआशिरे जे अंदरि उहे मुस्लमान अजीब किस्म जा जुमला पेश कनि ऐं वरी हैफ़ थी वियो आहे, अफ़सोस थी वियो आहे अहिड़नि माण्हुनि जी वरी वकालत। जेकॾहिं माण्हू तन्हाई जो शिकार थी थो वञे, जंहिंजा दोस्त अहबाब न हुजनि ऐं दोस्त अहबाब में बि सम्झाइण वारा न हुजनि, तन्हाई जो शिकार हुजे, इल्म कोन्हे, तन्हाई जो शिकार आहे, ख़्वाहिशात जो शिकार आहे, ख़्वाहिश परस्त माण्हू आहे, सम्झाइण वारो कोन्हे, दोस्त अहबाब अहिड़ा कोन्हनि के ताल्लुक़ जमात सां जुड़ियल कोन्हे को, नतीजो छा निकिरंदो? वसवसनि जे पोयां हलियो वेंदो, नफ़्सानी ख़्वाहिशात जे पोयां हलियो वेंदो। जेके उहे ख़्वाहिशात उहे वसवसा ईंदा न, लिखंदो वेंदो, पोइ किताब ईंदा वेंदा, पोइ माण्हुनि खे ॿुधाईंदा हुआ हेतिरा किताब अची विया, अला 50 किताब, अला 100 किताब, 200 किताब, उहे नफ़्सानी ख़्वाहिशात लिखंदा या उनखे बयानु कंदा वेंदा। अला उहे क्लासूं पियूं हलनि, उहे लेक्चर पिया हलनि, उहे बयान पिया हलनि। जेके शइ अचे दिलि दिमाग़ में उहा बयानु कोन कबी आहे, उनखे पहिरीं परखबो। वधीक मिसाल कोन थो ॾियां, पंहिंजे पाण खे सोचो, छा जेका शइ ज़हन में अचे थी बयानु कंदो? दिल में जेके ख्याल अचनि था बयानु कंदासीं, जेके ख्वाब अचनि था बयानु कंदासीं। भला उहे घर में बयान जोगा हूंदा, कचहरियुनि जे अंदरि बयान जोगा हूंदा? फौरन चवंदासीं अला लिहाज़ कयो, अला अदब, अला शर्म कयो, अला ख़्याल कयो। पर जॾहिं अल्लाह जे बारे में उहे ॻाल्हियूं थियनि, उन जे बावजूद बि जेकॾहिं केरु अकुल जा पंध माण्हू हुजनि, अकुल जा प्यादा माण्हू हुजनि,
हकीकी गाल है अखियन जा अंधा एडा खतरनाक ना है असल खतरनाक असल उहे मानू है बेवकूफ मानू उहे है जेजा तस्करा अल्लाह रब्बुल आलमीन इन अंदाज में कहा जो फइन्नहा ला तामल अबसार वलाकिन तामल कुलूब अल्लती फी सुदूर। रब फरमाया असल अखियन जा जेके अंधा उहे अंधा ना है बल्कि जेके दिलन जा अंधा थी वजन दिलन में कारा पैदा थी वजन नतीजो इहो निकरे अजीब किस्म जूं ॻाल्हियूं कनि ऐं वाह वाह केर कंदा उहे माण्हू जेके पाण इल्म खां परे आहे उन्हनि जी वकालत उहे माण्हू कंदा जेके ख़्वाहिशात परस्त हूंदा उहे माण्हू कंदा जेके हक़ीक़त ते पहुचण जे लाइ तयार कोन आहिनि। आख़िरी मिसाल ॾियूं माण्हुनि खे चंद ॻाल्हियुनि में हिकु औरत जो टॉपिक ॾेई करे दादा औरत सां इस्लाम ज़ुल्म करे इस्लाम ज़ुल्म कयो या मुसलमान ज़ुल्म कयो फर्क त महसूस कयो। मुसलमान चलो भाई गैर मुसलमान के हक कोन था ॾियनि बिल्कुल सही ॻाल्हि मुसलमान कोन था ॾियनि आउं त चवां थो मुसलमान पंहिंजनि खे हक कोन था ॾियनि गैर मुसलमान जी परे जी ॻाल्हि थी वई भाउ खे हक ॾियण जे लाइ तयारु कोन्हे को वालिदैन औलाद खे हक ॾियण जे लाइ तयारु कोन्हे औलाद वालिदैन खे हक ॾियण जे लाइ तयारु कोन्हे कुरान मजीद ते छल फैसलंदा फिरियो वञनि ऐं गैर मुसलमान खे हक ॾींदा मुसलमान जी ॻाल्हि बि हले पोइ उन्हनि खे टारगेट करे तव्हां इस्लाम ते इतराज़ छो था कयो। असल ॻाल्हि सम्झाइण जो मक़सदु इहो आहे असां मुसलमाननि जा वकालत वारी ॻाल्हि कोन था कयूं मुसलमाननि में हर तरह जा माण्हू मौजूद आहिनि असां चऊं था इस्लाम जी वकालत कयो इस्लाम जो दिफ़ा कयो घटि में घटि कलमो पढ़ियो थो उन कलमे जो भरम त रखो। असां मुसलमान इन शयुनि जे हवाले सां सम्झासीं कोन गुरबत वॾो फितनो पर आज़माइश आहे न गुरबत कॾहिं कॾहिं फितने जो शक्ल रूप में अॼु असांजे मुआशरे में उन गुरबत जे आड़ में माण्हू हमदर्दी जताईंदे माण्हुनि खे उहे नज़रिया ॾेई विया उन कैफ़ियत जे अंदरि छा कुझु ॾेई विया ऐं असां उन्हनि खे तस्लीम बि कयोसीं क़बूल बि कयोसीं छो त असां जहालत वारी कैफ़ियत में आयासीं ऐं माण्हू मजबूर हुए अहिड़े तरीक़े सां जहालत वॾे मां वॾो फितनो आहे यानी इल्म जो न हुअणु पर असल ॻाल्हि अञा बि ॾुखोईंदड़ इहा आहे त माण्हू खे अहसास ई न हुजे त वाक़ई ऐं जाहिल आहे माण्हू खे इहो अहसास ई कोन्हे त वाक़ई मूं वटि इल्मु कोन्हे जेकॾहिं इहो अहसास पैदा थी वञे न दादा हिन मामले में मूं वटि इल्मु कोन्हे त भला आउं सिखी वठां ग़लती जो ग़लति हुअण जो अहसास ई न हुजे इहा वॾी ग़लती आहे जॾहिं असां ग़लती खे ग़लती तस्लीम ई नथा कयूं पोइ भला इस्लाह कीअं थींदी। अॼु असांजे मुआशरे में चंद इलाइक़े जे अंदरि बीमारी जे हवाले सां इलाज उन माण्हू वटि न आहे या उन्हनि डॉक्टर वटि न आहे इन जो मतिलबु छा थियो त सॼी उहा मेडिकल साइंस ई ग़लति थी वई माण्हुनि खे दूर करे छॾियो मेडिकल साइंस खां अला फलाणे डॉक्टर वटि वियुसि इलाज ई कोन फलाणे खां छा पोइ माण्हुनि खे परे करे छॾियो इन शइ खां न माण्हू वरी कीअं सम्झाईंदा अदा फलाणो डॉक्टर अञा वॾो थी फलाणो फलाणी अस्पताल अञा वॾी थी जेकॾहिं दीन जे मामले में इस्लाम जे मामले में तव्हांखे मुंझारो आहे ऐं उन इलाइक़े जे अंदरि उन आलिम वटि इल्म न आहे मसलो न आहे उहो माण्हू माण्हुनि खे ॿुधाए त फलाणे वटि तव्हां वञो फलाणे सां रुजू कयो परखियो पुछा कयो जांचो अॼु असांजे मुआशरे में इहा शइ कोन रही असां वटि फौरन चई छॾियो से इस्लाम ज़ुल्म कयो इस्लाम से पूरो कोन्हे को इस्लाम में वॾियूं ज़्यादतियूं आहिनि पोइ जुमला एतिरी हद ताईं आया बल्कि हदूं बि क़िरास करेगा तव्हां ॿुधो न हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि इहा हले पई पंहिंजे इन सिलसिले में जीअं अल्लाह रब्बुल आलमीन पैगंबर जेके मर्द मोकिलिया सभु इहो क़ुरान मजीद जो मफ़हूम आहे अल्लाह रब्बुल आलमीन जी हिकमत आहे औरत का पैगंबर न मोकिली उन ते कहाणियूं ठाहे छॾियूं हालत इहा आहे ज़ुल्म इहो आहे जेके कहाणियूं आहिनि कहाणियूं पाण चवंदा ई कहाणी आहे उनखे हक़ीक़त जो रूप ॾियनि था अला वॾी ख़िदमत बि वॾो अदब आहे ऐं नफ़सियाती क़िस्म जूं कहाणियूं ऐं जेका हक़ीक़त आहिनि हक़ीक़त क़ुरान जी हक़ीक़त आहे छा था चवनि सही इहे कहाणियूं आहिनि इहे पुराणा किस्सा आहिनि असातिरुल अव्वलीन क़ुरान मजीद खे कहाणियूं चई करे रद था कनि ऐं कहाणियुनि खे वरी इल्म चई करे पेश था कनि हक़ीक़त जेकॾहिं केरु पेश करे थी त ड्रामो थो करे ऐं ड्रामे ते वरी क़ौम बि रोए ड्रामा ठाहे पेश कया पिया वञनि
ऐं क़ौम रोए पई त सही वॾो ज़ुल्म थियो ही पियो थिए हू पियो थिए जेके मंज़र आहिनि उहे नाक़ाबिल बयान आहिनि माण्हुनि जो हाल इहो आहे पोइ इहा ॻाल्हि कयूं त सही नऊज़ बिल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन औरत पैगंबर छो कान मोकिली मर्द छो मोकिलियो अल्लाह रब्बुल आलमीन जे हवाले सां जेका गुफ़्तगू कयूं उहा हिम्मत ऐं उहो हौसलो बि शायदि असां मुस्लमान में कोन्हे जो बयानु कयोसीं ईमान वारो माण्हू एतिरी हद ताईं हलियो थो अल्लाह रब्बुल आलमीन मर्द पैगंबर मोकिलिया पोइ नऊज़ बिल्लाह छा अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं मर्द जो औलाद आहे हुन माण्हू त इतां ॻाल्हि शुरू कई न ऐं ॿुधण वारनि वाह वाह फितनो आहे चाहे पुराणो हुजे या नओं हुजे पैगाम ॾियण जो मक़सदु इहो आहे अॼु इस्लाम खां दूर करण असल टारगेट इहो अथव औरत खे जेतिरी अज़मत जेतिरी हैसियत इस्लाम ॾिनी आहे दुनिया जे कंहिं मज़हब कोन्हे कुरान मजीद जी ॿिए नंबर ते वॾी सूरत जो नालो छा आहे निसा नालो ई आहे औरतूं हाणे इहे ॻाल्हियूं थियूं इस्लाम जूं पढ़े केरु ॿुधे केरु क़िस्मती प्रोग्राम ॿुधासीं अधु कलाक जा वरी गुम थी वियासीं ऐं इल्मु किथां पियो अचे उन्हनि चैनलनि तां पियो अचे जेके 24 कलाक हलनि पिया लोड शेडिंग जे करे मुतासिर थियासीं पर टेक्नोलॉजी अची वई वरी मोबाइल त हथ में आहे ई आहे असांखे इल्मु किथां पियो अचे उन्हनि ड्रामनि मां उन्हनि कहाणियुनि मां या अहिड़े क़िस्म जे उन्हनि गाननि मां उहे हर को इस्तेमाल पिया कनि ज़हनी तौर ते गुलाम बणाइण जिस्मानी तौर ते गुलाम बणाइण माशी एतबार सां गुलाम बणाइण अखलाकी एतबार सां गुलाम बणाइण ऐं असां महसूस बि पवंदा कयूं गुलाम थींदा पिया गुलाम खे अहसास ई न हुजे तो गुलाम बणायो पवंजे त पोइ इन खां पोइ वधीक का गुलामी हूंदी त मुंहिंजा दोस्तो पहिरीं ॻाल्हि आहे इल्मु सिखण जो जज़्बो पैदा कयो युमिनून बिल गैब वारी ॻाल्हि ईमान कंहिं माण्हू जे फ़लसफ़े जो मोहताज कोन्हे को इल्मु सिखण जो जज़्बो पैदा कयो ॿी ॻाल्हि अल्लाह सां ताल्लुक़ मज़बूत कयो हमेशा दुआ घुरंदा रहो मोहम्मद मुस्तफा से दुआ करे अल्लाहुम्मा सब्बित क़ल्बी अला दीनिक अल्लाह मां मोहम्मद मुस्तफा से दिल के हमेशा पंहिंजी इताअत ते पंहिंजे दीन ते साबित कदम रख दिल जो मामलो ही केॾो नाज़ुक आहे अॼु मुंहिंजो अवां जो हाल छा आहे ऐं ॿी ॻाल्हि आहे फितननि खे परखण जे लाइ उन्हनि उलमा सां ताल्लुक़ मज़बूत कयो उलमा जी सोहबत इख्तियार कयो अहिड़नि माण्हुनि जो ताल्लुक़ वॾी नेमत अथव गनीमत अथव गुमराही खां बचण जा रस्ता ॿुधाया वेंदा ऐं आख़िरी ॻाल्हि इहा आहे इस्लाम जी वकालत इस्लाम जी प्रचार जेतिरी तव्हांजी हैसियत आहे जहिड़े बि रूप जे अंदरि आहे रसूल का फरमाया मन रआ मिनकुम मुनकरन फलयुगयिरहु बियदिही फलम यस्तति फबिलिसानिही फलम यस्तति फबिक़ल्बिही वज़ालिका अज़अफुल ईमान रसूल का फरमाया जेकर तव्हांजो इख्तियार आहे तव्हांजो दायरेकार आहे तव्हांखे पावर आहे हथ सां रोकण जो ऐं उहे पावर बि ॿुधायो आहे इस्लाम में वो दायरेकार जो मफ़हूम वाज़े आहे जेकर वो इख्तियार आहे तो पोता उन बुराई के उन फितने के हथ सां रोकियो जिनके इहो इख्तियार आहे जिनके उहा हैसियत आहे स्टेट जा उहे मामलात आहिनि असां उहे कानूनी रस्ता इख्तियार कंदासीं इन फितननि खां हिन अवाम खे ऐं उम्मत मुस्लिमा खे बल्कि आम चवंदुसि इंसानियत खे बि अहिड़नि फितननि खां जेके फसाद जे रूप में हलिया था वञनि उन्हनि इंसानियत जो दर्द बि रखंदे अहिड़नि शयुनि जे सदे बाब करण जे लाइ इन्हनि फितननि खां इन इंसानियत खे बचाइण जे लाइ जिनखे अल्लाह रब्बुल आलमीन उहा कानूनी हैसियत उहा कानूनी इख्तियार उहा समझ ॾिनी आहे उहे दोस्त उहो रस्तो अपनाइनि जिनखे अल्लाह रब्बुल आलमीन क़ुव्वत गोयाई ॾिनी आहे ज़बान सां उन शइ जी मज़म्मत बि कयूं निशानदही बि कयूं माण्हुनि खे आगाह बि कयूं ख़बरदार बि कयूं ऐं घटि में घटि जेकॾहिं इहा कैफ़ियत बि कान्हे पोइ ज़ालिका अज़अफुल ईमान वारी कैफ़ियत में बुरे खे बुरो त सम्झो
गलत के गलत समझो। तो मुझा दोस्तों जेको कुछ बुधायोसी मुख्तसरन चंद इशारा जिक्र कया है, फितरन के सुनाणो, पांजे ईमान जो तहफ़्फ़ुज़ कयो, नेकियन जो तहफ़्फ़ुज़ कयो, ऐं किथे इए न थे असा उन गुमराही जो शिकार थी वणो। एड़न जी सोबत खां बचो, एड़न जे ताल्लुक खां बचो जिन जे ताल्लुक सा इस्लाम जे हवाले सा ता दूर थींदा वणो, जिन जे ताल्लुक सा ता हदीस खां दूर थींदा वणो, जिन जे ताल्लुक सा तौहीद खां परे थींदा वणो। एड़ी सोबत खां, एड़ी दोस्ती खां, एड़े ताल्लुक खां दूर थियो। हाँ, उन्हनि खे समझायो अदब सां, अखलाक सां, इल्म सां, उन दलाइल जी बुनियाद ते अल्लाह रब्बुल आलमीन एतिरे क़दुरु फरमायो, ला तसुब्बुल लज़ीना यदऊन मिन दूनिल्लाह फयसुब्बुल्लाह। उहे माण्हू जेके अल्लाह खे छॾे गैरनि जी पूॼा था कनि, बातिल माबूद आहिनि। रब्बुल आलमीन छा चयो? उन्हनि बातिल माबूदनि खे बि गाड़ बंद न कयो, छो जो उहे माण्हू जवाब में तव्हांजे हक़ीक़ी रब खे गाड़ बंद कंदा, मतिलबु घटि वधि ॻाल्हाईंदा, सब जा लफ़्ज़ इस्तेमाल चाहनि। पूरो कुरान मजीद पढ़ो, पूरो कुरान मजीद पढ़ो। अल्लाह रब्बुल आलमीन एड़े क़िस्म जा सब जा जेके लफ़्ज़ आहिनि, घटि वधि ॻाल्हाइण जा जेके लफ़्ज़ आहिनि, जेके गाड़ बंद वारी कैफ़ियत में अचनि था, अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ा लफ़्ज़ बदतरीन काफ़िरनि जे लाइ इस्तेमाल कोन कया आहिनि। हाँ, कुछ मामलात में लानत जा जेके लफ़्ज़ आहिनि, यानी अल्लाह जी रहमत खां महरूम थियण, अल्लाह जी जेका रहमत खां दूरी, उहे लफ़्ज़ जेके मुस्तहिक आहिनि, जेके अहिड़ा कम कनि पिया, उहे उन जा मुस्तहिक ज़रूर आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़नि जे लाइ उहे लफ़्ज़ इस्तेमाल बि कया आहिनि। बाक़ी अदब ऐं अखलाक में इल्मी तौर ते इन शयुनि जो रद्द बि कयो, ऐं जेके कानूनी रस्ता आहिनि उहे बि इख्तियार कयो। ऐं इन में पैगाम बि हुआ तव्हांखे मूंखे सुझाव करणु, जेका ग़फ़लत जी ज़िंदगी गुज़ारी आहे, बिल्कुलु गाफ़िल थी ज़िंदगी गुज़ारियूं था, त पंहिंजे इस्लाम खे बि सुञाणो, उन जो तारुफ़ बि हासिल कयो। ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं अहिड़ियुनि महफ़िलनि जे अंदरि ऐं अहिड़ा ज़राए इस्तेमाल कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे ईमान जी ताज़गी, अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे दिलनि में एहसास पैदा करणु, दिलनि में नरमी पैदा करणु, ऐं दीन जे हवाले सां अल्लाह रब्बुल आलमीन उहा सुञाणप, उहा परख अता फरमाए, जंहिंजे ज़रिए असां उन फितने खे बि सुञाणे सघूं, उन जो रद्द बि करे सघूं, उन जो सदे बाब बि करे सघूं। अल्लाह रब्बुल आलमीन जेको ॿुधायोसीं मूंखे ऐं अव्हांखे, अल्लाह रब्बुल आलमीन सोचणु, सम्झणु, एहसास पैदा करणु जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल